नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे कराची मां ख़बर ईंदा हलूं त गुलशन इकबाल में वाक़िआ मिस्किन चौरंगी जे वेझो धमाके नतीजे में 3 ॼणा मारिजी विया ऐं केतरائي ज़ख़्मी थी पिया। अरबाजी सुबुह 9:30 बजे जे वेझो गुलशन इकबाल जी मिस्किन चौरंगी ते वाक़िअ रिहायशी इमारत में धमाको थियो, जंहिं जे आवाज़ परे परे ताईं ॿुधी वई, जॾहिं त धमाके नतीजे में वेझनि इमारतुनि जा शीशा बि टुटी पिया। धमाको 4 मंज़िला इमारत जे पहिरें फ्लोर ते थियो ऐं इमारत जे हेठियां हिकु ख़ांगी बैंक वाक़िअ आहे, जॾहिं त धमाके नतीजे में बिल्डिंग किरण सबबि उन जी हेठियां बीठल गाॾियूं बि मलबे में दॿिजी वयूं। पुलिस बिल्डिंग में धमाके जी तस्दीक कंदे चयो त धमाके सबबि बिल्डिंग सख़्त मुतासिर थी आहे ऐं उन जा बि 2 फ्लोर मुकमल तौर तबाह थी विया आहिनि, जॾहिं त धमाके नतीजे में केतिराई माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। रेस्क्यू इख़्तियारनि जो चवणु आहे त धमाके में 3 ॼणा मारिजी विया आहिनि ऐं 16 ज़ख़्मी थिया आहिनि, जिन में बैंक जो अमलो बि शामिल आहे, जॾहिं त बैंक जो गार्ड बि धमाके में मारिजी वियो आहे। पुलिस मूजिबि धमाके में 4 औरतूं ऐं 2 ॿार बि ज़ख़्मी थिया आहिनि, जिनखे अस्पताल में तिबी इमदाद ॾिनी पई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।